सिंध सरकार तरफां गुल प्लाज़ा ॿीहर ठाहिण ऐं मुतासिरनि लाइ पैकेज जो ऐलान। वरी वज़ीर मुराद अली शाह सानी खे अरिड़हीं तरमीम सां जोड़ण क़ौमी ॾोह करार ॾेई छॾियो। संदसि चवण त गुल प्लाज़ा सानी जो केस दाख़िल करे ज़िम्मेवारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। इमारत जे 2 सालनि में नए सिर अदावत थींदी। हिकु दुकान बि वधीक न ठाहे वेंदो। दुकानदारनि खे हुकूमती ज़मानत ते 1 करोड़ रुपया बिना व्याज कर्ज़ ॾिनो वेंदो। सानी खे अरिड़हीं तरमीम सां जोड़ण क़ौमी ॾोह आहे। गुल प्लाज़ा जी गैर क़ानूनी अदावत जी इजाज़त ॾींदड़ सिंध हुकूमत ख़िलाफ़ ठहराउ पेश करे रहिया आहिनि। कराची शहर में इमारतुनि जी सेफ्टी ऑडिट शुरू कई वई आहे। अमल न कंदड़ इमारतुनि खे सील कयो वेंदो। समूरनि इमदादी इदारनि खे हिक ई कमांड हवाले करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वाक़े खां पोइ फौरी तौरु अरिड़हीं तरमीम ख़त्म करण जो मुतालबो कयो वियो। मतिलबु चोर जी ॾाढ़ी में कख, ख़ौफ़नाक साने ते सियासत न करणु घुरिजे। फ़ैसिलनि ते तनक़ीद भले कयो, पर पंहिंजी ॻुझी एजेंडा शुरू न कई वञे। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में गुल प्लाज़ा साने ख़िलाफ़ ठहराउ इतफ़ाक़ राय सां मंज़ूर। शहरी रहमान जो चवण आहे त क़ौम गुल प्लाज़ा साने ते ॾुखारी आहे। सियासत न करणु घुरिजे। पीपी कराची शहरनि जी मुकमल ज़िम्मेवारी खणी रही आहे। मामले खे सियासत ऐं साने जो मसइलो न बणाइणु घुरिजे। साने खां पोइ फौरी तौरु अरिड़हीं तरमीम जी ॻाल्हि कई पई वञे। MKM जा वज़ीर कराची खे अलॻि करण जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। घरवारी खे हीसाइण, तलाक या ॿी शादी जी धमकी क़ाबिल सज़ा ॾोह करार। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में इंसानी हक़नि बाबति क़ौमी कमीशन, घरेलू तशद्दुद रोकण ऐं दानिश स्कूलनि जा बिल मंज़ूर। सदर आसिफ अली ज़रदारी जा घरेलू तशद्दुद जे ख़ात्मे ऐं दानिश स्कूलनि जे बिलनि ते एतिराज़ रद्द। मुख़ालिफ़त जो हंगामो, स्पीकर जी राय सॻियां नारेबाज़ी। स्पीकर इजलास अणॼाणायल मुदे ताईं मुलतवी करे छॾियो। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जी ग़ज़ा बोर्ड ऑफ पीस में शामिल थियण ते छिती तनक़ीद। संदसि चवण आहे त दुनिया में जमहूरी जो ख़ात्मो ऐं सरमाएदारी निज़ाम अची रहियो आहे। अमन घुरिजे पर के उसूल हूंदा आहिनि। ॿुधायो वञे त पाकिस्तानी पासपोर्ट ते इसराइल वञण ते पाबंदी छो आहे। हर पासे मुआशी तरक़ी कई पई वञे, रुॻो मुल्क ॿुॾी रहियो आहे। मुल्की सलामती ते कंहिंखां सबक़ हासिल करण जी ज़रूरत नाहे। मुस्लिम लीग नून जे हूंदे केर बि मुल्की सलामती इस्तेकाम ॾांहुं मेरी अक्सा नथो ॾिसी सघे। पाकिस्तान खे सेंट्रल स्टेज मिलण सफ़ारती कामयाबी आहे। छा सऊदी अरब, तुर्किया, बहरीन ऐं गॾियल अरब अमारात मुसलमान मुल्क ऐं बहितरीन दोस्त मुल्क न आहिनि? मुसलमान मुल्कनि खे अमन लाइ किरदारु अदा करण जो मौक़ो मिलियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल। कोटड़ी भरिसां रोड हादसो, 8 ॼणा अजल जो शिकार। कोटड़ी ठटो रोड डंपर कार विच में टक्कर, 8 ॼणा हयाती विञाए वेठा। फोतिन में 4 ॿारड़ा बि शामिल। इमदादी कारवाइन बाद फोतिन जा मढ़ अस्पताल मुंतक़िल। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बर्फ़बारी, बरसात सबब ज़िंदगी मफ़लूज। मालम जबा में 38 इंच, कालाम में 3, मरी में 11.5 इंच बर्फ़बारी। राब्ता ऐं रोड बंदि थियण सबब केतिरा ई सियाह फाथल। मुख़्तलिफ़ हादसनि में 2 ॼणा फोत। कुज़ब टॉप वारे हंधि शदीद साइबरी आहिनि। हवाऊं हलण सबब N25 चमन कोयटा कराची रोड ते गर्मीपत काठू 12 रिकॉर्ड। FIA तरफ़ां ॻड़ी असन में पुलिस एहलकारनि हथां इज्तमाही लॼण जो शिकार आसिया खोसो केस जी जांच शुरू। मुतासिर नारी आसिया खोसो ऐं पुलिस एहलकारनि जा बयान कलम बंदि। जांच अफ़सर एहसान मीरानी जो चवण आहे त वाक़े जा तफ़सील गॾु करे हक़ीक़तूं पधिरियूं कई वेंदियूं। चोटियारे में नारी शादबानो मुल्ला सां ज़्यादती तशद्दुद केस जवाबदार 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। सांगड़ जी अदालत तरफ़ां जवाबदार वज़ीर राजू खे रिमांड मुकमल थियण ते ॿीहर पेश करण जो हुकुम। PP सेनेटर कुरतुल मरी चयो आहे त चोटियारे साने समूरे समाज लाइ शर्म जोॻो आहे। PP मज़लूम न्याणियुनि ऐं संदसि कुटुंब जो हर क़ीमत ते साथ ॾींदी। PCBI ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ T20 सीरीज़ लाइ टीम जो ऐलान करे छॾियो। स्टार बैटर बाबर आज़म ऐं फास्ट बॉलर शहनशाह अफरीदी जी स्क्वाड में वापसी। फ़खर ज़मान, साइम अयूब, शादाब खान, नसीम शाह टीम जो हिसो। फ़हीम अशरफ, वसीम जूनियर, सलमान मिर्ज़ा, इब्रार अहमद, मोहम्मद नवाज़ भी शामिल हूंदा। उस्मान तारिक, ख्वाजा मोहम्मद नाफ़िर, साहिबज़ादा फरहान ऐं उस्मान खान भी स्क्वाड जो हिसो। ICC बांग्लादेश जी जाइ ते स्कॉटलैंड खे मुतबादिल टीम तौरु शामिल करे छॾियो। ICC तरफ़ां बांग्लादेशी क्रिकेट टीम खे ॾिनल 24 कलाकनि जी मोहलत ख़त्म। भारतीय मीडिया दावा कई आहे त ICC बांग्लादेश जी जाइ ते स्कॉटलैंड खे T20 वर्ल्ड कप में शामिल करे छॾियो आहे।